बुकेरा शरीफ प्रेस क्लब जी सालियानी चूंड थी गुज़री, जंहिंमें सदर ऐं ॿियनि उहिदनि ते गॾियल तौर ते उहिदेदार चूंडिया विया। प्रोग्राम जी शुरूआत कलाम पाक सां कई वई, जंहिं बाद प्रेस क्लब जे अॻूणे सदर शब्बीर जरवार पारां पुराणी बाडी खे टोड़े नई बाडी जी चूंड कई वई, जंहिंमें सभिनी उहिदेदारनि ऐं मेंबर मुतफ़िक़ा तौर ते नई चूंड में सदर जे उहिदे लाइ झंडू सोलंकी खे मुंतख़िब कयो। सीनियर नायब सदर शब्बीर जरवार, नायब सदर अहमद सोलंकी, जनरल सेक्रेटरी लाइ अब्दुल गफ्फार खोखर, खजानची माणक हकीम, इंफॉर्मेशन आबिद अली, जॉइंट सेक्रेटरी अजीज कासकेली, ऑफिस सेक्रेटरी इनायतुल्लाह दल खे उहिदेदार चूंडियो वियो आहे। जॾहिं त गौरंग बाडी में चेयरमैन जायद सोलंकी, फरहान कुंभार, आमिर बुकेरो, बचल खासकेली, खुदाबख्श सोलंकी चूंडिया विया। उन मौके ते नए चूंडजी आयल सदर झंडू सोलंकी, सीनियर नायब सदर शब्बीर जरवार ऐं जनरल सेक्रेटरी अब्दुल गफ्फार खोखर पारां सभिनी मेंबरनि जा थोरा मञिया ऐं उन्हनि जो वधीक चवणु हो त जेका असांखे ज़िम्मेवारी ॾिनी वई आहे उन ते पूरो लहण जी कोशिश कंदासीं। इलाइक़े जी आवाम जो आवाज़ आला ऐवाननि ताईं ज़रूर पहुचाईंदासीं। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था, त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।